सभिनी अंदरूनी ऐं बैरूनी चैलेंजिस के मुक़ाबले में बुनियाद महसूस बाकुर गॾिजी बीठा आहियूं। फील्ड मार्शल शहीद आसिम मुनीर जूं महरक हक़ जो यादगार साल मुकम्मल थियण ते क़ौम ऐं हथियारबंद फ़ौज खे वाधायो। चयाईं महरक हक़ क़ौमी इतिहाद, गॾियल अज़म ऐं मुल्की ख़ुदमुख़्तियारी जी हर क़ीमत ते तहफ़्फ़ुज़ जे अटल अज़म जी अक्कासी करे थो। इहो अवाम, हुकूमत ऐं फ़ौज जे विच में मज़बूत हम आहंगी जी अलामत आहे। चीफ ऑफ डिफेंस फोर्स फील्ड मार्शल आसिम मुनीर जी सदारत हेठि कोर कमांडर मादर वतन जे दिफ़ा में जानियूं कुर्बान कंदड़ शहरनि खे भेटा पेश। शहीदनि जूं लाज़वाल कुर्बानियूं हमेशा पाकिस्तान जी क़ौमी सलामती, इतिहाद ऐं इस्तक़ाम जे बुनियाद ते रहंदियूं। फोरम में चयो वियो त दहशतगर्द नेटवर्कनि जो मुकमल ख़ात्मो ऐं उन्हनि जे मददगार ढांचे जी तबाही कई वेंदी। पाकिस्तान जी सरज़मीन खे कंहिं बि शिरपसंद कार्रवाई खां बचाइण जे लाइ मौजूदा ऑपरेशनल रफ़्तार बरक़रार रखी वेंदी। अफ़गान तालिबान रजीम जी गैर मंतकी ऐं गुमराह कंदड़ पॉलिसी तहत ख़वारिज ऐं ॿियनि दहशतगर्द तंज़ीमुनि खे पनाह गाहूं ॾिनियूं पियूं वञनि। अफ़गान तालिबान रजीम तरफ़ां दहशतगर्दी जी हिमायत अफ़गान अवाम जे मफ़ाद जी उबतड़ आहे। हाणे इहो रजीम पंहिंजे अवाम आॾो मुकमल तौरु वाक़िफ़ थी चुको आहे। मुल्की अमन जे लाइ पाक फ़ौज दिलेरीअ सां जवाबी कार्रवाई कई। पाकिस्तान पंहिंजी सरज़मीन जो दिफ़ा भरपूर अंदाज़ में कयो। पाकिस्तान भारत जा जंगी जहाज़ तबाह किया। नायब वज़ीर आज़म इसाक़ डार जूं सफ़ीरनि ऐं डिप्लोमेटिक कोर खे ख़िताब। चयाईं फील्ड मार्शल आसिम मुनीर जी क़यादत में पाक फ़ौज मुल्क जो भरपूर दिफ़ा कयो। पाकिस्तानी शाहीननि भारत जो गुरूर ख़ाक में मिलाए छॾियो। पाकिस्तान में मोरका हक़ जी पहिरीं सालगिरह मल्हाई पई वञे। भारत पाकिस्तान ख़िलाफ़ जारियत कई। भारत पहलगाम वाक़े जो इल्ज़ाम बिना सबूत जे पाकिस्तान ते लॻायो। भारत पाणी खे बतौर हथियार इस्तेमालु करण जी कोशिश कई। कश्मीर जे मसइले जे हल खां सवाइ ख़िते में अमन मुमकिन नाहे। भारतीय हिंदुत्व पॉलिसी ख़िते जी तरक़ी जी वॾी दुश्मन आहे। भारत में समूरियूं अक़िलियतूं ज़ुल्म खे मुंहुं ॾेई रहियूं आहिनि। भारत पुलवामा जो ड्रामो रचाए दुनिया खे गुमराह करण जी कोशिश कई। किताब दी बैटल ऑफ ट्रुथ बाबति तक़रीब खे बचा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो किताब। चयाईं भारत फितना अल हिंदुस्तान ऐं फितना अल ख़वार जी सरपरस्ती करे रहियो आहे। इतिहाद ऐं यकजहती असांजो सभ खां वॾो हथियार आहे। अल्लाह पाकिस्तान के भारत खिलाफ़ अज़ीम फतह ॾिनी। पाकिस्तानी मीडिया ऐं सोशल मीडिया इंतहाई हाकारी किरदार अदा कयो। महरक हक़ में पाकिस्तान बयानी ऐं सफ़ारती महाज़ ते भारत खे शिकस्त ॾिनी। किताब दी बैटल ऑफ ट्रुथ बाबति तक़रीब खे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो किताब। चयाईं दुनिया भारत जे बयानी खे रद्द कयो। ईरान जारीअ जो मुज़ाहिरो कयो आहे। ईरान आपनाए खुरमज़ खे कंट्रोल नथो करे सघे। जंगियुनि बाबति अमरीकी वज़ीर पेट हेक्सेट चयो आहे त अमरीका ऑपरेशन प्रोजेक्ट फ्रीडम तहत आपनाए खुरमज़ में हिकु मज़बूत दिफ़ाई घेरो क़ाइमु करे छॾियो आहे। हीउ क़दम आलमी वापार जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ खंयो वियो आहे। सामूंडी लंघ जी ज़रूरत असां खां वधीक सॼी दुनिया खे आहे। सिंध काबीना तरक़ियाती मनसूबनि जे लाइ अरबे रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। इजलास में हैदराबाद कोटड़ी विच में सिंधु दरिया ते नई पुल जी डिज़ाइन जी मंज़ूरी ॾिनी वई। इंजीनियरिंग डिज़ाइन जे लाइ 147.2 बिलियन रुपया मुख़्तस। कराची जे रोडनि रस्तनि जी बहाली जे लाइ 6.5 अरब रुपयनि जी मंज़ूरी। एस्तरी मनसूबे जे लाइ 2 अरब रुपया मंज़ूर। काबीना शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में गैर क़ानूनी अदावतुनि ख़िलाफ़ ट्रिब्यूनल क़ाइमु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। कराची में मेगा कब्रिस्तान जे लाइ 500 एकड़ ज़मीन मुख़्तस करण जी मंज़ूरी। सिंध इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी खे फ़ाल बणाइण जो फ़ैसिलो। लाड़काने में नेकाल जे निज़ाम जी बहितरी जे लाइ 4 अरब रुपयनि जी मंज़ूरी ॾिनी वई। सखर जी गुलाम मोहम्मद मेडिकल कॉलेज अस्पताल में 50 बिस्तरनि ते ट्रामा सेंटर जे लाइ 638 मिलियन रुपया मंज़ूर। वॾे वज़ीर मुराद अली शाह हिदायत कई आहे त ट्रामा सेंटर जूं 2026 ताईं फ़ाल बणाए वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां गॾियल अरब बारात में थियल मीज़ाइल ऐं ड्रोन हमलनि जी मज़म्मत। संदन चवणु आहे त यूएई में थियल मीज़ाइलनि ऐं ड्रोन हमलनि ते शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नहान सां मुकमल बदीअ जो इज़हार करियां थो। इन ॾुखीअ घड़ीअ में यूएई हुकूमत ऐं इमाराती भेनरुनि भाइरनि सां मज़बूती सां बीठल आहियां। इंतहाई ज़रूरी आहे त जंगबंदी खे बरक़रार रखियो वञे ऐं उन जो एहतराम कयो वञे।
खिते में जटाधार अमन ऐं इस्तेहकाम जे लाइ ॻाल्हियुनि खे ज़रूरी सफ़ारती गुंजाइश फ़राहम करणु घुरिजे। विच ओभर में वरी जंग जे ख़तरनि जा लामारा। ईरानी मीडिया मूजिब ईरान जे ॾाखणे बंदरगाह दियार ते केतिरनि ई वापारी जहाज़नि खे बाहि लॻी वई। वाक़े जे सबब जी ॼाण नाहे। अमेरिका ईरान जूं 6 फ़ौजी ॿेड़ियूं ॿोड़ण जी दावा कई। ईरान दावा रद्द कंदे चयो आहे त अमेरिकी फ़ौज सामान खणी वेंदड़ 2 सिविलियन ॿेड़ियुनि खे निशानो बणायो। वाक़े में 5 शहरी शहीद थी विया। ईरान जे अमेरिकी सामूंडी जहाज़ ते 2 मिसाइल फायर करण जी दावा। अमेरिका ईरान जी दावा खे रद्द करे छॾियो। गडियल अरब इमारात जी ईरान मां मिसाइल ऐं ड्रोन हमलनि जी दावा। इमाराती इख्तियारनि जो चवणु आहे त ईरान 4 बैलिस्टिक मिसाइल फायर कया, 3 हवा में तबाह करे छॾिया। हिकु मिसाइल समुंड में किरियो। मिसाइलनि जो हदफ अबू ज़हबी जा अहम ठिकाणा हुया। ईरानी ड्रोन हमलनि खां पोइ बजीर में तेल जे थाक खे बाहि लॻी वई। 3 ॼणा ज़ख़्मी। ईरान यूएई जो मिसाइल ऐं ड्रोन हमलनि जो इल्ज़ाम रद्द करे छॾियो। ईरानी मीडिया मूजिब नायब सदर मोहम्मद रज़ा जो चवणु आहे त गडियल अरब इमारातनि खे निशानो बणाइण जो को बि मनसूबो न आहे। ईरान जंग नथो चाहे पर अगराई जो सख्त जवाब ॾींदा। अमेरिकी सदर ट्रंप तरफ़ां ईरान खे दुनिया जे नक्शे तां मिटाइण जी धमकी। सदर चवणु आहे त हू ईरान सां जंग जी हिमायत नथो करे। खेसि जंगियूं पसंदि न आहिनि। ईरान सां जंग ख़तमु थियण खां पोइ तेल जूं क़ीमतूं तेज़ीअ सां हेठि लहंदियूं। हू चीनी सदर सां मुलाक़ात जो मुंतज़िर आहे। चीन जो दौरो इंतहाई अहमियत रखे थो। अमेरिका ईरान जा 168 जहाज़ ॿोड़े छॾिया आहिनि। संदसि ख़्वाहिश हुई त उन ते कब्ज़ो कयो वञे हा। हू ईरान खे एटमी हथियार ठाहिण जी इजाज़त न ॾींदा। प्रोजेक्ट फ्रीडम में शामिल जहाज़नि ते हमलो ईरान जी वॾी ग़लती हूंदी। ईरान खे अमेरिका जे ताक़त जो अंदाज़ो हुजणु घुरिजे। लबनान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इसराइली हमला जारी। 4 ॾींहनि दौरान 110 ॼणा शहीद, केतिराई ज़ख़्मी। लबनान जे सिहत वारी वज़ारत मूजिब सूमर जे ॾींहुं ॾखिण लबनान ते इसराइली हमलनि में घटि 17 ॼणा शहीद थी विया। इसराइली फ़ौज जो चवणु आहे त लबनान में शिदत पसंद तंज़ीम हिज़्बुल्लाह जे ठिकाणनि खे निशानो बणायो पियो वञे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त पाकिस्तान जी कोशिशुनि जे करे ॻाल्हियुनि में अॻु भराई थी रही आहे। होर्मज़ लंघ जा वाक़िया वाज़े कनि था त कंहिं सियासी बहरान जो फ़ौजी हल मुमकिन न आहे। अमेरिका खे कंहिंजी चुर्च ते ॿीहर दुबण में फासण न घुरिजे। गडियल अरब इमारात खे बि इलाक़ाई सूरत हाल खे नज़र में रखंदे मुहतात रहणु घुरिजे। प्रोजेक्ट फ्रीडम असल में हिकु डेडलॉक आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची क़ौमी सलामती कमेटी खे पाकिस्तान में ईरान अमेरिका ॻाल्हियुनि सां लाॻापियल तजवीज़ुनि ते ब्रीफिंग ॾिनी। ईरानी पार्लियामेंट जे क़ौमी सलामती ऐं परॾेही पॉलिसी कमेटियुनि ज़ोर ॾिनो त ॻाल्हियुनि में ईरान जे मफ़ादनि खे अवलीन तरजीह ॾिनी वञे। सऊदी अरब जे वलीअहद मोहम्मद बिन सलमान पारां गडियल अरब इमारात जे सदर मोहम्मद बिन ज़ैद अल नहान सां टेलीफोन ते राब्तो। ईरान जे बिना जवाज़ हमलनि जी मज़म्मत। सऊदी वलीअहद यूएई जी सलामती ऐं इस्तेहकाम जे दिफ़ा में रियासत जी मुकमल हिमायत जो अज़म परचाए। IMF पारां ख़ुद मुख्तियार वेल्थ फंड मुकम्मल तौर फ़ाल करण जे लाइ 6 सख़्त शर्त लागू करण जो मुतालबो। ख़ुद मुख्तियार वेल्थ फंड कर्ज़ ज़मानत गिरवी रखण, सरकारी ऐं ख़ानगी इदारनि खे कर्ज़ ॾियण ऐं भाईवार मनसूबनि में हिसो वठण जे लाइ इस्तेमालु न कयो वेंदो। ख़ुद मुख्तियार वेल्थ फंड मालियाती असासनि औज़ार हासिल करण, मरकज़ी बैंक ऐं सरकारी इदारनि खां माली मदद हासिल करण जे लाइ इस्तेमालु न थींदो। ज़रियनि मूजिब ईंदड़ माली साल जे बजट जी मंज़ूरी खां पोइ कानून में तरमीम कई वेंदी। हैदराबाद जे पके किले अंदर इमारत में बाहि ऐं खोटाई वारी ख़बरुनि जो क़दीमी आसारनि वारे खाते जे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह नोटिस वरितो। इमारत जे मालिक खे शोकास नोटिस जारी। साइट ते कम फौरी तौर ते बंदि करण जो हुकुम। बाहि लॻण जे सबबनि ऐं हिफ़ाज़ती उपान बाबति रिपोर्ट तलब। तर्जुमान मूजिब हेरिटेज एक्ट जी भञकड़ी ते शोकास नोटिस जारी कयो वियो आहे। इमारत जे मालिक 3 ॾींहं अंदरि शोकास जो जवाब न ॾिनो त हेरिटेज एक्ट जी भञकड़ी ते क़ानूनी कार्रवाई कई वेंदी।
कराची में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान 5 ॾोहारी मारिजी विया। SSP सेंट्रल डॉक्टर इमरान जो चवणु आहे त न्यू कराची इंडस्ट्रियल एरिया पुलिस जो लियारी नदी पुल वटि ॾोहारियुनि सां मुक़ाबलो थियो। मारिजी वियलनि जे कब्ज़े मां हथियार, मोबाइल फोन, कार ऐं मोटरसाइकिल हथ कई वई। मारिजी वियलनि जी सोभोदरो वासी नदीम अली, सरफराज़ हिंगोरजा वासी नवीद, आसिफ अली ऐं गुलाम अब्बास तौर सुञाणप। जवाबदारनि 20 अप्रैल ते ख्वाजा अजमेर नगरी में फुर मज़ामत ते खीर जे वापारी खे क़त्ल कयो हो। सूबाई घरू वज़ीर जावल हसन लंजार पारां न्यू कराची में 5 ॾोहारियुनि खे मारण ते सेंट्रल पुलिस जी वाखाण। संदसि चवणु आहे त ॾोहनि जे ख़ात्मे जे लाइ सिंध पुलिस जूं कार्रवायूं जारी रहंदियूं। अवाम जो तहफ़ुज़ हर सूरत में यकीनी बणायो वेंदो। लखी गुलाम शाह भरसां हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल SHO अस्पताल में फ़ौत। ज़ख़्मी अली सरबनाणी जतोई अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾेई छॾियो। मड़ पोस्टमार्टम जे लाइ लखी गुलाम शाह अस्पताल मुंतक़िल। शहदाद कोट भरसां गोंदाबाद थाणे जी हद में पुराणे तकरार तां फायरिंग, 2 ॼणा क़त्ल, 3 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ राहूजा में ॾेथा ऐं राहूजा बिरादरी विच में झेड़ो थी पियो। फायरिंग में अब्दुल कादिर ऐं जान मोहम्मद ॾेथो मारिजी विया, 3 ॼणा ज़ख़्मी। वाक़े खां पोइ मक़तूलनि जा लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मीरो खान भरसां चांडिया बिरादरी जी बिंदुरनि विच में झेड़ो, फायरिंग में 1 नौजवान क़त्ल, 1 ज़ख़्मी। पुलिस मूजिबि ॻोठ काइम खान चांडियो में पुराणे तकरार तां थियल झेड़े में गोलियूं लॻण सबबि अनवर चांडियो मारिजी वियो। सजाद चांडियो मरणी। धुरियुनि में पुराणे तकरार, 5 माण्हू क़त्ल थी चुका। ऐं रेती थाणे जी हद में मुबैना कारे जे इल्ज़ाम हेठि औरत खे घुटा ॾेई क़त्ल करे लाश खे खॾ खोटे पूरण जो इंकशाफ। पुलिस कार्रवाई कंदे मक़तूला औरत जे ॾेर खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस ज़रियनि मूजिबि जवाबदार नवाब पोश एतिराफ़ कयो आहे त औरत खे मुबैना कारे जे इल्ज़ाम हेठि घुटा ॾेई क़त्ल करे लाश खे लिकाइण जे लाइ पहिरियां घर अंदरि दफ़न कयो वियो ऐं बाद में सबूत मिटाइण जे लाइ ॿिए हंधि मुंतक़िल कयो वियो। पुलिस ऐं इख़्तियार जो चवणु आहे त वाक़े जी जांच जारी आहे ऐं जल्द केस खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो।